कुछ ॾींहं अॻु सिंधी टोपी ऐं अजरक जो ॾियारो मल्हायो वियो, जंहिं ॾींहं ते सॼी सिंध उथली पई ऐं अजरक टोपियूं पाए सिंध जी सकाफ़त ज़िंदा आहे जो चिटो मिसाल पेश कयो वियो। सिंधी टोपी ऐं अजरक पाए सकाफ़त जो ॾियारो मल्हाइण सुठी रवायत आहे, पर कंहिं तिजारतकार जे ऐलान खां पोइ नाच गानो करे गॾु थियणु, सवाइ इस्तेमालु थियणु ऐं रोशे कोॾे खां सवाइ कुझु बि न हुयो। छो त सिंध जे अबोझ, मिसकीन ऐं प्यार कंदड़ माण्हुनि खे सिर्फ़ खोखलनि नारनि, लांग मार्चुनि, पीरी मुरीदी वारनि टोणनि फीणनि जी आड़ में चिचलियो ऐं कुचलियो वियो आहे। सकाफ़त जो ॾियारो मल्हाइण सुठो सवण आहे, पर सकाफ़त ज़िंदा रखण वारनि सफ़ीरनि जी परघोर न करणु बेहसी आहे। छो त सकाफ़त तॾहिं ज़िंदा रहंदी आहे जॾहिं क़ौमूं ज़िंदा रहंदियूं आहिनि, ऐं क़ौमूं तॾहिं ज़िंदा रहंदियूं आहिनि जॾहिं क़ौमुनि जा सरवेच, सरवाण, अदीब, अदाकार, फनकार, कलाकार, मौसीकार ज़िंदा हुजनि। जेकॾहिं हिकु तिजारतकार जे ऐलान ज़रिए सकाफ़त जो ॾियारो मल्हाए सघिजे थो, त छा उहो सकाफ़त जी बका रखंदड़नि जी जान जी हिफ़ाज़त लाइ कुझु बि नथो करे सघे? जे ईअं नथो करे सघे त इन चवण में को बि वधाउ न थींदो त उहो पंहिंजे कारोबार, शान शौकत, मान मर्तबे खे पके ऐं पुख़्ते करण लाइ अहिड़ा हरबा हलाए पंहिंजे कारोबारी मोर्चे खे वधीक मज़बूत करे रहियो आहे। लाला अब्दुल हुसैन सारे समेत सिंध जा केतिरई अहिड़ा किरदार जिन पंहिंजी हयातीअ जा सभु लम्हा सिंधी क़ौम, सिंधी ॿोली ऐं उन्हनि इदारनि जे हवाले करे छॾिया, जंहिंजी मोट में अॼु हू हारी मुजेरी या कमु निकितो ड्रखण विसिरो वांगे अकेले सिर मौत जे इंतज़ार में साह जे उॾंदड़ पखीअ खे कुझु देरि तरसण जूं मिंथूं करे रहिया आहिनि। ऐं असां सभु सिंधी टोपी ऐं अजरकुनि जा खोखला नारा हणण वारा निभाग जी निंड सुम्हंदे उन्हनि जे मरण खां पोइ सुजाग थी रज़ालादी समेत जुमाणनि ऐं चालीहनि वारियुनि रस्मुनि जो इंतज़ारु करे रहिया आहियूं। ही जबल जेॾो कद बुत ऐं हौसलो रखंदड़ अरड़ो अदाकार अॼु मौत वारे खटोल ते आख़िरी पसाह खणी रहियो आहे, पर इरादा अॼु बि मुंज़िम ऐं पुख़्ता अथसि। लाला अब्दुल हुसैन सारे पंहिंजे फन वसीले सिंधी माण्हुनि जे दिलनि में घर कयो आहे ऐं संदसि दिलि में अॼु बि पंहिंजी ॿोली ऐं क़ौम लाइ बेनता प्यार समायल आहे। पर अफ़सोस हिकु निभागे मूज़ी मर्ज़ ख़ामोशी वारी चमाट हणी हिन जबल जेॾे अॾे अदाकार खे बिस्तर भेड़ो करे छॾियो आहे। ऐं हालत इहा वञी रही आहे त को बि अदाकार, डायरेक्टर, तोड़े कंहिं इदारे जे मालिक समेत हुकूमत जो को बि वाघ धणी खेसि तबियत पुछण लाइ बि लड़ी न आयो आहे। शायदि सभिनि खे इहा पक थी चुकी आहे त लाला अब्दुल हुसैन हाणे कम जो न रहियो आहे, या किनी मच्छी कहिड़े कम जी वग़ैरह। बाक़ी संदसि खां पोइ दुनिया जे मेहणनि ऐं ताननि समेत मलामतूं मलण जे दिफ़ा ख़ातिर ॿ टे ख़बरूं शाया करे पोयरनि सां चार कुल पढ़ी मिड़ई फर्ज़ निभाइण जो सोचे छॾियो आहे। असीं बस रहियासीं अधूरा अधूरा, असीं बस रहियासीं अधूरा अधूरा, असीं बस रहियासीं अधूरा अधूरा, असीं बस हिन वक़्तु लाला अब्दुल हुसैन सारे खे हिकु मूज़ी मर्ज़ कैंसर हिकु सेकंड में हुन जी हयाती केतिरई पहर पोइते करे हुनखे न मोटंदड़ राह जो राही करे रहियो आहे। असां ते इल्ज़ाम आहिनि त असीं मुर्दा परस्त क़ौम आहियूं, जेकी पोइ कंदे आहे सो जानब करियो जीअरे। कंहिंजो क़दुरु जेकॾहिं करिणो आहे, कंहिंसां मोहबत जो इज़हार करिणो आहे, त उनजे हयातीअ में उनखे ख़बर पवणु घुरिजे त मुंहिंजा माण्हू, मुंहिंजा मारूड़ा असां केतिरो प्यार कनि था। बस रहियासीं अधूरा अधूरा। सिंध जे हिन अमन वारे सफ़ीर खे हिन मूज़ी मर्ज़ 2 साल पहिरियां पंहिंजे वकड़ में विकोड़े सोघो कयो ऐं उन वक़्तु खेसि डॉक्टरनि पारां कुझु पैसनि एवज़ जान बख़्शाइण जो मौक़ो ॾिनो वियो। ऐं हिन महान अदाकार पंहिंजे जान जी ख़ैरियत घुरंदे प्रेस क्लब अॻियां साथी फनकारनि सां गॾिजी एहतिजाजी कैंपूं क़ाइमु करे बुख हड़तालूं कयूं। पर अफ़सोस त खेसि बदिले में हुकूमत पारां 5 लख ई मिली सघिया, जेकी इंसान ज़ात जी ख़िदमत कंदड़नि जे लिबास में लिकल पैगम्बरी पेशे जी दावा कंदड़नि जे चेक करण जी क़ीमत मस हुई। लाला अब्दुल हुसैन सारे जी हयातीअ जी ख़ैरियत लाइ साथी अदाकारनि, फनकारनि वारी लॻायल एहतिजाजी कैंप वारो वक़्तु हमेशह यादि रहंदो।
जंहिं ॾींहुं सकाफ़ती वज़ीर पंहिंजी शान शौकत ऐं मर्तबे ते लॻंदड़ दाग जे ख़ौफ़ ऐं हिरास में अची पंहिंजे हार सिंगार यानी 1 महीने जी पघार लाला अब्दुल हुसैन सारे जी हयाती बचाइण लाइ ॾियारे मोकिली हुई, जेका हिन महान अदाकार हुनखे वापसि कई हुई। शायदि हिन अदाकार हुनखे इन लाइ वापसि कई हुई त लाला अब्दुल हुसैन सारे खे हार सिंगार कराइण बदिरां इलाज लाइ पैसा घुरबल हुया। इते इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे त हर अॻवान चूंडुनि दौरान चूंड मुहिम तोड़े पार्टी जी टिकट वठण लाइ लखें रुपया दाव ते लॻाए सघे थो, पर जेको अमन जो सफ़ीर हयाती बचाइण लाइ मदद घुरे थो त उनखे बदिले में पघार जा 2-3 हज़ार ॾियारे मोकिलिया वञनि था। लाला अब्दुल हुसैन सारे जी इलाज न कराइण जी ज़िम्मेवार न सिर्फ़ हुकूमत पर इदारनि समेत सियासी, समाजी ऐं लाॻापियल तंज़ीमूं पिणु बराबरि जूं शरीक आहिनि। असीं बस रहियासीं अधूरा अधूरा, असीं बस रहियासीं अधूरा अधूरा, असीं बस रहियासीं अधूरा अधूरा। हमेशह सिंधी क़ौम खे मुर्दा परस्त क़ौम जो दाग लॻायो वियो आहे। जीअं कंहिं शाइर चयो आहे त निधण की क़ौम जा शाइर निधण का थी मरी वेंदा, बुखारी जाम बुखारनि में निंदड़ का थी सड़ी वेंदा। पोइ अचो त सभु गॾिजी लाला अब्दुल हुसैन सारे समेत सिंध जे ॿियनि सभिनी अमर किरदारनि जी हयाती जी बका लाइ पाण पतोड़ियूं ऐं सभिनी सियासी, समाजी, अदबी, सकाफ़ती तोड़े ॿियनि सभिनी इदारनि जे दिमाग़ में इहा ॻाल्हि विझूं त असां छो उन्हनि जी हयातीअ खां पोइ उन्हनि जे जुमाणनि, चालीहनि ऐं वर्सियुनि वारियुनि तक़रीबुनि ते लखें रुपया ख़र्च कयूं था। जेकॾहिं बुखारी, अयाज़, ताजल, सर्वेज समेत ॿियनि जी वर्सी वारियुनि ख़र्चनि खे घटाए हिननि ज़िंदा अमर किरदारनि जी हयाती जी बका लाइ मुख़्तस कजनि त उहे ख़र्च सजाया थींदा ऐं ही अमर किरदार बि बची पवंदा। जेकी पोइ कंदे आहे सो जानब करियो जीअरे। कंहिंजो क़दुरु जेकॾहिं करिणो आहे, कंहिंसां मोहबत जो इज़हार करिणो आहे त उनजे हयातीअ में उनखे ख़बर पवणु घुरिजे त मुंहिंजा माण्हू, मुंहिंजा मारवड़ा असां केतिरो प्यारु कयूं। लाला अब्दुल हुसैन सारे खे हींअर दुआनि समेत दवा जी सख़्त ज़रूरत आहे। तंहिं करे अचो त सभु गॾिजी थोरो थोरो करे हिन अज़ीम इंसान खे मौत जे ॼार मां कढी पुरनूर जीवन जे ख़ुशियुनि में वापसि वठी अचण लाइ जाखोड़ियूं। लाला अब्दुल हुसैन सारे जी हींअर वारी हालत ॾिसी बुखारीअ जूं ही सिटूं ठहकी बीहनि थियूं त जीव जंहिंखे चयुमि झिणक तंहिंखां मिलियमि, चोट ॾाढी रसियमि पर कयुमि दरगुज़र, पर कयुमि दरगुज़र। नाज़रीन, केॾे अफ़सोस जी ॻाल्हि आहे असांजे सिंध जे सफ़ीरनि जा अहिड़ा हाल। असां धरती टीवी जे ॾिसंदड़नि सभिनि खे अर्ज़ था कयूं त अब्दुल हुसैन सारे जे लाइ ख़ासि दुआ घुरो ऐं उनजी मदद कयो। कैमरामैन ममताज़ संजराणी सां शौकत लाशारी, धरती टीवी, कराची। तारिक थी दुनिया न